कहीं से भी आओ, आना ही पड़ेगा बाबा, आना ही पड़ेगा। ओ आना ही पड़ेगा, 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 आना ही पड़ेगा। दोनों हाथ ऊपर करके बोल गोदरी वाले मम्मी के किरकिर सुनाने, मुझे मम्मी के किरकिर सुनाने, सभी सुनाना मम्मी थे। मम्मी जे लाइ हमेशह एक लाडो गाईंदा आहियूं भई जल्दी मम्मीअ जे पुट जी शादी थिए। हाणे मम्मी लाइ हिकु ॿियो थी ॻायां भई जल्दी शादी बि थिए ऐं पोटो बि अचे। बोल गोदरी वाले घनश्याम की। बाबा के अर्ज था करूं, बाबा के मिन्नत था करूं भई जल्दी शादी कराए ऐं जल्दी हिकु पोटो बि ॾे। हिकु सिंधी में कथा आहे न, वञे थी पलव पाराइण वरसीअ ते, चयूंसि छा खपई, हिकिड़ी शइ घुरिजे। चईसि ठीकु आहे मां हिकिड़ी थी घुरां, छा घुरी? चईसि मुंहिंजे सोने जे पींगे में पोटो खपे। बोल गोदरी वारे घनश्याम की। त हुन में सभु अची वियो, पुट जी शादी बि अची वई ऐं सोन बि अची वियो ऐं पोटो बि अची वियो। त बाबा खां बि इहे था घुरूं भई मम्मी जो पक्को विश्वास आहे बाबा खे बंदि करे पाण ईंदो गुरु शरण में। पोटो मुंहिंजो नंढो आहे वॾो थींदो थोरनि ॾींहंनि में। बंदि करे पाण ईंदो गुरु शरण में। मुंहिंजे गुलशन में गुल आहे टिरंदो, मुंहिंजो पोटो न कंहिंसां विरंदो। मुंहिंजे गुलशन में गुल आहे ओ मुंहिंजो पोटो